नाज़रीन आम ख़बर आहे जेका असां शेयर कयूं पिया। मुक़दम अली मोहम्मद ख़ान बिजाराणी बिरादरी जी ॿिनि झेड़ींदड़ धुरनि में ठाह कराए छॾियो। जमाल थाणे जे अदर ॻोठ मास्तर सोराब ख़ान बिजाराणी में हिकु ॾींहुं अॻु पाणी वारे तां बिजाणी बिरादरी जी ॿिनि धुरनि इमाम बख़्श बिजाराणी ऐं यारमूं बिजाणी में झेड़ो साम्हूं आयो हो। झेड़े जे नतीजे में हिक धुर जा 3 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। बहादुराणी कबीले जे मुक़दम अली मोहम्मद ख़ान बिजाणी धुरनि जे झेड़े जो पाण मुरादो नोटिस वठी झेड़े वारे हंधि पहुची सरज़मीन जो मुआइनो करण बाद धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधी धुरनि में छिकताण ख़त्म कराए भाकुर पाराए धुरनि खे खीर खंड करे छॾियो। इन मौक़े ते उस्ताद मोहम्मद मारूफ़ बिजाराणी ऐं ॿिया मोज़ज़ीन पिणु मुक़दम अली मोहम्मद ख़ान बिजाणी सां गॾु हुआ।